ठीक है, तव्हां भतो जो ज़िक्र कयो, शादियुनि जो ज़िक्र कयो त कोरोना सबब घरनि में शादियूं करण ते तकरीबुनि ते पाबंदी लगाई वई आहे। ॿाहिरि जेके शादियूं थींदियूं 200 महिमान शिरकत कंदा ऐं शादी तकरीबन राति 9 वॻे ख़तम थींदी। हिते त माण्हू अचनि 11 खां पोइ था। ख़ैर ॾिसो न, उहा ई त आहे, क़ौम तयारु कान्हे न। हिकिड़ी ॻाल्हि त इहा आहे त भई तव्हां 7 बजे अचो, लाहौर में ई आहे, अॻु में त ईअं हूंदो। हाणे मां केतिरनि शादियुनि में लाहौर वियुसि, 9:30 चंड टपड़ ॿधो। गर्मी में तो वरी जल्दी थी थो वञे न, 10 जल्दी थी था वञनि, 10 बजे टपड़ बंदि, लाइट बंदि। ऐं सर्दियुनि में शायदि न थियनि, उन्हनि जो टाइम हुजे। पर असां मुंहिंजी अर्ज़ु कयो न तव्हांखे, जॾहिं डिसिप्लिन ब्यूरोक्रेसी में कोन्हे, इंतज़ामिया में कोन्हे, त उहो डिसिप्लिन हेॾो कहिड़ो आहे। ऑफिस जे टाइम ते अचनि था, को बि ऑफिस 9 बजे टाइम आहे त खुले थी, काई कोन, अॻु में खुलंदी। असां मुशर्रफ जे दौर में थोरी सख़्ती कई ऐं सख़्ती सां ॻाल्हि कान्हे, इहो चोरी मथां खां हेठि थो शुरू थिए, मथां खां हेठि थो शुरू। मुशर्रफ पाण 9 बजे वेंदो, सेक्रेटरी 9 बजे ईंदा ऐं आस्ता हर को हेठि ताईं वेंदा। चीफ मिनिस्टर पाण 9 बजे ऑफिस में वेंदो ऐं उतां न हलाईंदो त चीफ सेक्रेटरी बि वेंदो, सेक्रेटरीज़ बि वेठा हूंदा। ॻाल्हि आहे मथां खां हेठि ताईं, मथां खां ई टिबो हूंदो आहे। वज़ीर आला सिंध साईं मुराद अली शाह साहिब कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि सिंध सेक्रेटरी जो दौरो बि कंदा आहिनि, ऑफिस में वेंदा बि आहिनि। या ॾिसो न, सिंध जो जेको चीफ मिनिस्टर आहे न, उहो हाणे मूंखे इज़त आहे साईं जे लाइ एज़ अ पर्सन, पर उनखे जेको आहे न तो जीअं हू कोन्हे चाबी ते गुॾो हलंदो आहे, रिमोट कंट्रोल ते थो हले, रिमोट कंट्रोल ते थो हले। उनखे पावर चीफ मिनिस्टर ज़रूरु आहे, पर उहो पावर कोन्हे जो कंहिं अहिड़े माण्हू ते कदम खणे जेको दिलदादा हुजे, उन रिमोट कंट्रोल जे हथ में आहे। पोइ ज़ाहिर आहे त हाणे उनजो दिलदादा ते कदम न खणंदो त ॿियनि ते वरी कहिड़ो खणंदो। तंहिंजे करे हिते सिंध में हींअर चीफ मिनिस्टर जेका मिनिस्ट्री हलाए थो या मिनिस्टर हलाइनि था, उहो सभु ॾिसंदा। को ॾुखियो माण्हू या को असांखे अहिड़ो न माण्हू ॻीचे में लॻी वञे जो असांखे रेज़िस्टेंस ॾिए, पर उहो असांजी नौकिरी न विञाए। सो तंहिंजे करे रऊफ़ साहिब, सिंध जो कल्चर ई डिफरेंट थी वियो आहे। सिंध ईअं कान हुई, सिंध कॾहिं बि ईअं कान हुई। सिंध बिल्कुलु डिसिप्लिन में हुई। असां सिंध खे ॾिठो, सिंध में ईमानदार माण्हू जो क़दुरु हूंदो, सिंध में ईमानदार माण्हू जो इज़त हूंदी, सिंध में बेईमानी कान आई। सिंध में असां ॾिठो त ज़बान ते माण्हू सौदो कंदा, को न को सूती वठंदा, उहो सौदो ठहंदा, भली केतिरा बि उन खां वधीक केरु पैसा ॾिए। उहा सिंध असां ॾिठी। तव्हांजी नसुल बदबख़्त आहे जंहिं उहा सिंध न ॾिठी, न को सोचे सघे थो उन सिंध जे लाइ। असां उहा सिंध ॾिठी, असां उहा सिंध ॾिठी। न्याणियूं न्याणियूं हूंदियूं ऐं कीअं उन्हनि जी इज़त ऐं एतिराम छा हूंदो। सिंध ज़माने में ईअं थोरी हो त जीअं 4 सालनि जी 5 सालनि जी न्याणी सां अॻुवाट थिए या उन सां लॼालुट थिए, शर्म जी ॻाल्हि आहे। इहो अॻु में कोन हो। हीअ सिंध ॾाढी मुख़्तलिफ़ हुई, इज़त वारनि माण्हुनि जी, ग़ैरतमंद माण्हुनि जी धरती हुई। हाणे कमु ख़राब थी वियो ॾाढो।